देह में महर मिलने मुरसले सरस संदस शान फ़कान काब कौसैन औ अदना यो मुयस्सर जिस मकान उन आगे जा एहसान जे हादी मेलियम हेड़ो जखरा जिए शाल तुझो कदे मेरो सुना तो जे आए काल नाला एक नवाजिया हमदाई सनाखाबाद लाइके सद इज्जत व एहतराम मीर महफिल व सदर जलसा हजरत अल्लामा व मौलाना फाजिल जलील आलम नबील मखदूम मोहसिन आले सुन्नत अल्लामा क़िबला साईं मोहम्मद कासिम ताहिरी दामत बरकातुहुल आलिया व वाजिबुल एहतराम हजरत अल्लामा मौलाना क़िबला साईं मुफ्ती मोहम्मद उमर ताहिरी दामत बरकातुहुल आलिया अजो के हिन बाबरकत महफिल जी सुहा ऐं सिंगार फ़ख्र सादात आले नबी औलाद अली सैयद सखी साईं मुराद अली शाह बुखारी दामत बरकातुहुल आलिया व दीगर आली मर्तबत उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम ऐ मुझे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सना खां हजरात ऐ मुझा प्यारा मुसलमान भाईरो अजीजो दोस्तों अल्लाह रब्बुल आलमीन जे पाक मुक़द्दस कलाम मां चंद कलिमात तिलावत करण जो शरफ हासिल कयो आ जंहिंजी रोशनीअ में चंद मारूज़ात चंद मोहब्बत जूं ॻाल्हियूं अर्ज़ करण जो इरादो आ। अल्लाह ताला जी दरबार में दुआ है कि खालिक़े कायनात मो गुनाहगार अदना हक़ीर खे मज़कूरा कलिमात जो तर्जुमो ऐं उन्हीअ सां मुतालिक चंद ॻाल्हियूं अमां ताईं पहुचाइण जी अल्लाह ताला मूंखे हिम्मत ऐं तौफ़ीक़ नसीब फरमाए। बुद्धि ऐं समझी करे अल्लाह रब्बुल आलमीन तवां सां सभिनि खे उन जे मथां अमल जी सआदत नसीब फरमाए। प्यारा दोस्तों जियां तवां खे मालूम आ अजो कोई अजीम व आली शान प्रोग्राम बसिलसिला ईसाले सवाब मरहुमा मगफूरा मोहम्मद आलम बुर्रा साहब जी अहलिया मरहुमा रहमतुल्लाह अलैह ऐं हजरत अल्लामा मौलाना क़िबला साईं मौलाना मोहम्मद कासिम ताहिरी दामत बरकातुहुल आलिया जी वालिदा माजिदा रहमतुल्लाह ताला अलैहा जे इसाले सवाब जे सिलसिले में हे अजीम आली शान प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आ।
अल्लाह ताला जी दरबार में दुआ आहे कि रब्बुल आलमीन हिनन बिनिन मरहमन के रब्बुल आलमीन जन्नतुल फिरदौस में नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो पाड़ो नसीब फरमाए। अल्लाह तबारक व तआला इन्हन मरहूमिन के हजरत सैयदा तैयबा ताहिरा अम्मा खातून जन्नत सैयदा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जो पाड़ो नसीब फरमाए। ऐं अवां असां जेके हिन मुबारक महफिल में हाजिर आहियूं, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात तमां असां सभिनी जो हिते अचण ॿुधण ऐं ॿुधाइण पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंजूर फरमाए। प्यारा दोस्तों, मुझे की कलिमात तिलावत कया आहिन, उन्हनि जे मफ़हूम ऐं माना खां पहिरीं बुलंद आवाज़ सां मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में एक मोहब्बत वारी सलात शरीफ जो नजरानो पेश कयो त मां तव्हां खे अल्लाह जो कुरान ॿुधायां। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या प्यारा मुसलमान भाइरो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीहिम। ऐ मुझा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इयो मा रब्बुल आलमीन जो शान नाहे, मुके इया गाल मुनासिब नथी लगे जो उन कौम ते मां अज़ाब कया जे कौम में मुझा महबूब अवां मौजूद आयो। मुझा सोना हबीब मुखे इह गाल मुनासिब कोन थी लगे, मुखे इहो सुठो नथो लगे जो उन कौम जे मथां मां रब पाक अज़ाब कया जे कौम में मुझा सोना महबूब तू वेठो। आयत करीमा जो शान नुज़ूल हिया, एक मर्तबा तुझा मुझा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी शरीफ का बाहर पे आया। से खलीफा महमूद उमर साहब तव्हां अॻियां अचो, वॾा आयो था बुजुर्गन आलमन जा सोबती। मुझा महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी शरीफ का बाहर पे आया। सामूहिक यहूदी मिलो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज कयाई, या मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवा चौथा मां अल्लाह पाक जो नबी आया, मां अल्लाह पाक जो रसूल आया। मुझे महबूब फरमायो, यहूदी मां अल्लाह पाक जो नबी भी आया, रसूल भी आया, पर कन खोले बुद्धि छद, मां आमना जो लाल अल्लाह पाक जो हबीब भी आया। मां अल्लाह जो हबीब हबीब छाके चबोवा। हदीस पाक में हजरत मूसा कलीमुल्लाह अला नबीना व अलैहि सलातो सलाम अल्लाह पाक जे बारगाह में अर्ज कयो, मुझा मौला मां तुझो कलीम आया, ऐ आमना जो लाल मिठड़ो मोहम्मद करीम तुझो हबीबा। ऐ मुझा मालिक मिठा भला फर
फर्क त खबर त पवे त कलीम ऐं हबीब में केड़ो फर्क आ। कलीम छाके चइबो आ ऐं हबीब के चइबो आ। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात फरमायो मुझा कलीम नबी कलीमुल्लाह उनखे चइबो आ जेको रब पाक जी रज़ा तलब करे ऐं हबीबुल्लाह उनखे चइबो आहे जंहिंजी रज़ा रब्बुल आलमीन तलब फरमाए। कलीमुल्लाह उनखे चइबो आ जेको रब जी मर्ज़ी ते हले। हबीबुल्लाह उनखे चइबो आ जंहिंजी मर्ज़ी ते रब्बुल आलमीन पाण कलीम हबीबुल्लाह उनखे चइबो आ। आशिक तो फरमाए त छा चवां मौला संदोही के तेरो महबूब आ। छा चवां मौला जोही के तेरो महबूब आ। बस खुद खुदाइया प्यो करे जिया यार फरमायो छदे मुस्तफा जो इस्म सुहिणो दिलियों गरमायो छदे जिक्र उन जो आशिकन जी जान झूमायो छदे हथ लगन सा कारोशीदी चंद चोॾहीं जो थियो। हबश जो शख्स आयो रंग जो कारो केर हुन के रिश्तो न हुजूर वट या रसूल अल्लाह मुखे केर संग कोन फरमायो तो में कमजोरी केड़ी है जैसे बी का कोने मां कारो या रंग जो शिदी आया हबशी आया तो दिल रुबा चमक तुझसे पाते हैं पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले। हुजूर जो असाबी ओ दिल उन जी चमकंदल पेरी हुई पर मदीने जे मीर हिया जो न कारड़े शिदी जे मोते हथ घुमायो मुझे हबीब जो हथ घुमदो वयो वा उन कारड़े शिदी जो चेहरो मुबारक इया पियो चमके जिया चोॾहीं जो चंड चमकंदो आहे। आशिक फरमाए तो हथ लगन सा कारो शीदी चंड चोॾहीं जो थियो। आंगरन मां पंज दरिया वीर ही वायो छॾे मुस्तफा जो इस्म सुहिणो दिलियों गरमायो छॾे जिक्र उन जो आशिकन जी जान झूमायो छॾे। मुझे महबूबा फरमायो यहूदी मां मदीने जो मीर अल्लाह पाक जो हबी रसूल भी आया नबी भी आया ऐ हबीब भी आया। हबीब मां रब जो एड़ो आया जो मिल्लदुल अर्श इला तहत सरा कुल्लुहुम यतलबून रदाए व अना अतलबु रदाक या मोहम्मद। ऐ मुझा प्यारा महबूबा ला मकाना का वटे तसरा ताए जेका भी मखलूक नमाजी नमाज पढ़े हाजी हज करे मुजाहिद जिहाद करे सखी सखावत करे जाकिर जिक्र करे आखिर में अर्ज कदो मौला तू राज़ी छे अल्लाह तू राज़ी छे पर इन सभिन जो मालिक ऐं खालिक रब्बुल आलमीन
चवंदो आ ऐ मुंहिंजा मदीने जा मीर तूं राज़े थे। एतरी त अल्लाह पाक तुझे मुझे महबूब जी मर्जी रखंदो आ जो पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदे के फर्ज इबादत में तरमीम या तब्दीली कन तब रब पाक नाराज कोन थींदो आ बल्कि अल्लाह पाक फरमाइंदो आ मुंहिंजा सोना महबूब तू जियां कर मां रब तो सां राज़ी जियां वणे तीअं कर। मुस्नद इमाम अहमद बिन हंबल में एक हदीस पाक आ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असर नमाज का बाद में मस्जिद नबवी जे सहन में वेंदा असाब सगोरा फरमाइन था त महबूब हिया वहंदा हा त महसूस थींदो हो जण सिज हिन तरफ का उभरी आई एडो मुझे महबूब पाक जो हसीन चेहरो आ मुझा प्यारा मुसलमान भाइरो शाम जो टाइम थींदो आ धनार पंज मालक आए उन जमाने में मदीनतुल मुनव्वरा जे वडी बाजार नाए गोठ जो माहौल मस्जिद नबवी जे पासे का रस्तो आ उता का माल गुजरंदो आ हिकड़ो बकरिन जो धनारा पंजो आयो पंजो बकरियों घर दे रवानो करे वापस मोटे इंदो मस्जिद नबवी जे दरवाजे ते भी करे हिया दरवाजे जे सुराखन मा ऐ सीरन मा लिकी करे मुझे महबूब मोहम्मद जो दीदार कदो आहे। हबीब जी ज़ियारत एक डी बीठो बे डी बीठो टे डी नबी पाक उन के घुरा के असाबी के मोकलियो ने के वठी आयो हुजूर फरमायो केरा जे सही मां यऊ हिते चो बींदो जासूस आई मुखबिर आई दुश्मनन सा मिलल आई अर्ज के न मोजा महबूब दुश्मनन सा मिलल नाया पो हिते छो बींदो मा अर्ज कया ये सोना असल में गाल हिया तो मुखे तो महबूब मोहम्मद करीम जो चेहरो मुबारक डाढो वणंदो आहे अवा जो चेहरो ॾिसंदो आहियां हे उहो चेहरो आ जंहिंजा अल्लाह पाक बे कसम खणंदो आ आशिक फरमाईंदो आ त तुंहिंजे चेहरे जा कसम मौला खया क़ुरान में साईं तुंहिंजे चेहरे जा कसम मौला खया क़ुरान में सिज चमाया चंड चमा सिज चमाया चंड चमाया महल का चेहरो चमाया सीन चई वल्लैल चैया वदुहा चेहरो चमाया सीन चई वल्लैल चैया वदुहा चेहरो चमा सुइनन संदो सर ताज चैया बदरु तुझा चेहरो चमा यासीन चई वल्लैल चैया वदुहा चेहरो चमा जे डिठो मां जानी तोखे कुर्ब में कैदी थियो जे डिठो आ जानी तोखे कुर्ब में कैदी थियो गुल बसर तुही जो अखियों वमात का चेहरो चमाया सीन चई वल्लैल चैया वदुहा चेहरो चमा एदा तुझा मुझा महबूब हसीन हा जे हिक मर्तबा मुझे दिल भर जो दीदार कयो उन दिल रसूलुल्लाह के दई
शुरू वारो दौर अबू बकर सिद्दीक ईमान आंदो ऐ मुझा प्यारा दोस्तो अना ईमान आम कोन छुआ मुझो महबूब पाक अबू बकर सिद्दीक सां गॾु मके पाक जे जबलन खां गुज़रियो आ केॾा वञी रहिया हा मके पाक जे जबलन मां जो गुज़र थियो आ बिलाल हबशी परे खां ॾिठो आ जीअं जो नबी पाक जे चेहरे मुबारक ते हज़रत बिलाल जी नज़र पई आ दूरां ॾिठई आहे मुझा दोस्तो डोड़ंदो करीब अचण जी कोशिश कया त मां मुलाकात कया पर महबूब बिलाल जे रस्ते खां गुज़रे अॻियां निकिरी वया बिलाल हबशी जो उन जगह ते अचे जिते मुझे महबूब जा पैर मुबारक लगल हा जिते रसूलुल्लाह जा कदम लगल हा बिलाल जो उते पहुचे त मुश्क अंबर का ज्यादा खुशबू महके रही है बिलाल ये खुशबू महबूबन जो यो खास पान करीम जे गली मां गुजरंदा हा 3 ॾींहनि खां बाद भी उन गली मां रसूलुल्लाह जी खुशबू ईंदी 3 ॾींहनि खां बाद महबूब जे शे के हथ लगाईंदा हा न ता दमे आखिर उनमें खुशबू हजरत उतबा रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी पाक जो असहाबिया उन 4 शादियों कई ऐं उन जो घर वारियों आला का आला किस्म जा अतर लगाईंदियूं पर जे वक्त में हजरत उतबा घर में ईंदो हो त सजे घर में हजरत उतबा जी खुशबू फैलजी होंदो न के खुशबू में एडो असर होंदो आहे भले सभई मानू के कमरे में वेठा हुजन 50 मानू खुशबू लगाए वेठा हुंदा आहिन पर को एड़ो मानू इंदो आ जो एड़ी खुशबू लगाई कमरे में जो दाखिल थिंदो तो पूरो कमरो जी खुशबू सा महकी हजरत उतबा अचे घर सजो खुशबू वसावास जे वने संदन घर वारे आ पुछण लगे उतबा यार असा तो सा वडा मुकाबला कया तुझे खुशबू के ज़ेर करण जे ला तुझी खुशबू के पस्त करण जे ला असा कदे शाम मा पयो खुशबू घुरायो कदे मिस्र मा कदे बहरैन मा कदे यमन मा कदे किथा पर हर वारे तुझी खुशबू गालिब अचे वेंदी आ उतबा जरा अहवाल तदे ये खुशबू तो किथा लवर्त वठंदो आ इन खुशबू जो नालो चाहे या खुशबू तो किथे रखंदो आहे हजरत उतबा फरमायो मुझी घर वारे अल्लाह जो कसम माके याद नाए मु कदे जिस्म या कपड़े के को अतर लगायो हुजे मुखे याद उतबा पो अतर लगायो भी कोने या खुशबू भी अथई या कथा आए पान फरमायो असल गाल हिया मां नडड़ो हुयस मुके जिस्म ते हुस्बा निकता हा दाना निकता हा मुके शदीद बुखार होयो ऐ मुझे अम्मा मुके वठी नबी पाक जे दरबार में आए अल्लाह जे हबीब मुझे जिस्म जे मथा पंजा हथ मुबारक घुमाया ऐ मोटे दम बे फरमायो नबी पाक जो दम कयो मुझो बुखार टुटे वयो मुझी तकलीफ खत्म थी वई ऐ नबी पाक जो हथ घुमाया मुझा दाना खत्म थी वया ऐ मुझो जिस्म खुशबूदार थी वयो आहे या मुझी खुशबू ना है मुझे पाक महबूब जे पाक हथड़न जी खुशबू आहे बिलाल जो आयो खुशबू पई अचे
सोचई यो मुजी जुआ हे मुजो इलाइको आ हिते माल मा चारींदो आया यो अचण वारो रोज जो राहगीर नाहे अचानक आयो आ हेदे गुजरे वयो आ जरूर वापस थींदे मुजा दोस्त भी रयो आ शाम जो टाइम जो आ वापस न थिया हजरत बिलाल सोचो सुबानी ही वापस थींदा बिलाल हबशे सजो उबरोवा पाजो माल काहे अचे उन जगह ते छनैया अची उन रस्ते ते भी रयो आहे जिता मुझे महबूब जो गुजर चोआ बिलाल पर पुट दिल दे वेठो आहे जिया जो मुझो हबीब करीम करीब आया पान करीम बिलाल के जो वे चाचा मुझे महबूब हिया बाहों खोले बिलाल जो नालो वठे मुझे हबीब फरमायो कैफ हालुका या बिलाल ओ बिलाल तुझो केड़ो हाल आहे न मुलाकात न डिठल न वाटल महबूब पाक मिले अल्लाह जे महबूब जो मिला नालो अदा हिंजरा हजरत फखरुल मशाइख पीर तरीकत रहबर शरीयत हजरत क़िबला सखी सा सजन साईं बादशाह दामत बरकातुल आलिया अवामा के फकीर जो नालो वठी जो ही साईं भाकर पाए त केडी खुशी थींदी हां यार साईं जा त लखे मुरीदन पर मुजो नालो साईं के हबीबल करीमन जो नालो वरतो बिलाल हबशे मुझा दोस्तों बुजुर्गो बिलाल जे जिस्म जे वार वार में कतरे कतरे खून में खुशी डोड़ी वैया हुजूर पाक के अर्ज के सुना पंजो तारुफ तकरा तो केरा नबी पाक फरमायो बिलाल अना मुहम्मदुर रसूलुल्लाह बिलाल मा अल्लाह जो रसूल आया रब पाक मुके खातिमुल अंबिया वल मुरसलीन बनाए मोकलियो बिलाल मा हक है सच जो पैगाम खणी आयो आया हजरत बिलाल अर्ज कयो सोना वो मेहरबानी फरमा बुके बे पंजो कलमो पढ़ा हुजूर फरमायो बिलाल कलमो मा तो के पढ़ाया पर तुंजो को हिते वारस को अजीज करीब कोने तुंजो खानदान हिते नाए तू हबश जो हिते गुलाम ही एकड़े जालिम सफाक काफर जो तो कलमो पढ़ंदे तो ते जुल्म ए ज्यादती जा जबल पहाड़ पलटी पवंदा तो का ये सख्ती बर्दाश्त थींदी बिलाल हबशे हिय मुझा दोस्तों बगैर सोचण जे अर्ज कयाई जने हिय चया या रसूल अल्लाह जफा जो इश्क में होती है वो जफा ही नहीं गर सितम न हो तो मोहब्बत का कुछ मजा ही नहीं बेटा ऐसा फरमाए आशिक जहर पिया वह दिसी वह सन घणो करे ऐ कातिल जा वो हमेशा हेराक लगन लूं लतीफ चए फना कया फेराक तोने चुकन चाक तब आहन सलील आम से इलाहे तो आशिकन जे खलकी अहड़ी जात के वहल वाटन ते के जागन सारी रात फिर फुटे फिर भात वनी मेलो कन मोहम्मद से हुजूर के अर्ज के सुना हिकड़ो वायदो तमाम मुसा करियो हिकड़ो वायदो मां तवा सा हुजूर फरमाए केड़ो वायदो तो अर्ज के या रसूल अल्लाह
मां तो सां वाइदो थो कयां दुनिया जा ज़ुल्म, दुनिया जो ज़्यादतूं, दुनिया जा दुख, दुनिया जो तकलीफ़ूं मां बिलाल बर्दाश्त कंदुसि, पर क़ब्र ऐं हशर में मां बिलाल जी तो मोहम्मद के पारत हुजे। सही दुनिया जो सत्यूं मां बर्दाश्त कंदुसि, केॾा भी इम्तिहान अचनि मुझे हबीब फरमायो बिलाल तो सां वाइदो, बिलाल तो सां वाइदो मुझे महबूब वाइदो फरमायो बिलाल के नबी पाक कलमो पढ़ाए। अल्लाह जे हबीब फरमायो बिलाल इन कलमे के जाहिर न कजा, तो जो मालिक जालिम तोखे मारी दो, बिलाल तो ते तकलीफों ईंदियूं ऐं फिलहाल इन कलमे के लिकाए रख जा, इश्क के छुपाए रख जा, जॾहिं वक्त ईंदो तोखे ॿुधाईंदुसि उन खां बाद में इज़हार कजा। मुंहिंजा दोस्त हज़रत बिलाल नबी पाक सां हाथ कया, पर मुश्क ऐं इश्क कॾहिं लिकंदो न आहे। मुश्क ऐं इश्क कॾहिं लिकंदो न आहे। वो भी गाल है जो तवा असां भी नबी पाक जा आशिक, पर पढ़ो नमाज आयूं हुजूर जा आशिक, पढ़ो नमाज वञू मस्जिद में भी कुरान पाक जी ज़ियारत कदे ज़मानो गुजरी। मुझा दोस्त रोजा कोन रखो, पाण के सदाईंदा नबी जा आशिक, भला पंहिंजे दिल ते तू मौलवीन के छॾ, बुआइज़ीन के छॾ, पंहिंजे दिल खां फैसलो वठ। हुजूर जो आशिक नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत करण वारो भी बेनमाज़ी हूंदो, जेको नमाज भी न पढ़े, जेको रोजो भी न रखे, कुरान भी न पढ़े, न मस्जिद सां वास्तो, न अल्लाह वारन सां उन जो ताल्लुक, पाण के आशिक रसूल चवे त अवां छा था चओ, सच तो ॻाल्हाए या कूड़ तो ॻाल्हाए? ज़ाहिर आहे कूड़ पियो आहे। आशिक रसूल उहो आहे जिन जे ॾिसण सां इश्क लिकंदो न आहे, जेके ॾिसण सां दुश्मन के भी ख़बर पए ते साम्हूं अचण वारो जेको आहे इहो आम माण्हू कोन्हे, मदीने वारे मीर जो आशिक। बिलाल के हबीब ने फरमायो तो बिलाल लिकाए जा, पर इश्क मुझा दोस्त बुजुर्गो लिको ना है। एक ॾींहुं बिलाल बर्दाश्त कयो, ॿियो ॾींहुं थियो जो ॾींहुं थियो मुझे हबीब जे याद सतायो, बिटाई साईं अज पुण अखड़ियल सजण पंहिंजा सारिया, गलन तां गोढ़न जो बूंदूं बस नकल, संदीस कपिरियल लोग डिठे न लहे। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो बिलाल मालिक आहे जो झंग में वयो आ, खनार मिला, बिलाल रोए पयो, पुछन पया बिलाल रोई छाजे ला पयो? बिलाल चयो अदा हिकड़े अण डिठे महबूब के बिलाल दिल ॾेई वेठो आहे। बिलाल किथे जो खबर तो हुई, पर महबूब ने फरमायो बिलाल लिकान। साथी ने चयो बिलाल कंहिंजे लाइ ईअं बि रोइबो आहे छा, कंहिंजे लाइ ईअं बि दाहूं कबियूं आहिनि छा? मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो जीअं जीजा ससुई खां जॾहिं पुनल जुदा थी वियो आहे, माए ईअं पई रोवे जीअं विछड़ियल बच्चो पंहिंजे मां जे लाइ रोअंदो आहे। सरतिन सलिल जीजा ससुई खे ताना ॾिना, ओ ससुई वञण वारनि
वारन जे लाको एडो परेशान थीबो आहे छा वञण वारन जे लाको एडो रोएबो आहे छा त माईअ जो जवाब भिटाई साईं अर्ज पियो फरमाए त जीजा हीअं चयो त मूं जीअं मुलाकात जे होए अमा जे हो दसे ता सुख थी सुमो कीन की डीह तोणे रात हुंदा बाहन विजे वात अमारियों कयो हारण में ओ सर तो सलियो अवा मुझे पुनल डिठो नाए जिया मुझी पुनल सा मुलाकात थिया या अमा जी बीजे मुलाकात थिए हां त अमा के न को ॾींहं जो सुख अचे हां न को रात जो सुख अचे हां अवा पंहिंजो बाहूं पटे करे बहाने में चक हणी करे ये रण में निकरे पवो हां बिलाल बे इया पियो चवे पो मुंहिंजा दोस्तो रगो जने बिलाल जे मालिक उमये पलेत के खबर पया उन बिलाल हबसियत जुल्म ऐ सफाकियत जे इंतहा करे छडिया ओडो जुल्म जो तो उ जमानो जेको उन जमाने में केर मानो गुलाम के मारींदो हो कुटींदो हो सख्तियूं ॾींदो उनके केर बुरो कोन चवंदो हींअर जीअं को माण्हू पिड़ीअ मां बकर वठी अचे पो वठी अचण खां पुठियां उनजी मर्ज़ी के ॾेई छॾे या ज़बा करे छॾे केर उनखे मना कोन कंदो भई तूं बकर छाजे लाइ ज़बा कर मुंहिंजी मिल्कियत वठी आयो जे वणे थी त उन ज़माने में माण्हू खपंदा पिड़ियूं लॻंदियूं हुयूं बिलाल उन्हनि गुलामनि मां हिकिड़ो गुलाम मालिक मारींदो मारे 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 थकजी पवंदो हो बिलाल बेहोश थी पवंदो वरी होश में अचे बिलाल हबशे मुझे महबूब ला रोई पे मुझा दोस्त बुजुर्गो इया चवंदो हो त कुर्बत जे जा कुठल मो राह में रण दे दिठा कुर्बत जे जा कुठल मो राह में रण दे दिठा भूर जा घायल समय पे मौत मुंह मर दे दिठा कुर्बत जे जा कुठल कर्ज के सुनाओ कुर्ब वारो जो को तुमके भाकर पातो न उन मो बिलाल के कोही छडियो तो महबूब पाक जो गुलाम बनायो वो मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो सख्तू बिलाल ते आयो बिलाल वायदो निभाए पयो पर वाह कुर्बान वना आमना जे लाल जे जात बाबरकात ता मुझे महबूब बे बिलाल सा एड़ो वायदो निभायो जने ये सख्तिन वारा दिया खत्म थिया बिलाल मुझे हबीब जे दरबार में आयो हिकड़े ड्यारे वेठो वा नबी करीम के अर्ज कया या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह हिकड़ो मसलो पुछा नबी पाक फरमायो बिलाल चो अर्ज की या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुके अमा पियो बुधायो ता अमा जे उम्मत में सब का पेरी केर खुश नसीबा जेको जन्नत में दाखिल थींदो जेको सब का पेरी पेरी जन्नत में वींदो मुझे महबूब फरमायो बिलाल मुझी उम्मत में सब का पेरी पेरी जेको जन्नत में वींदो उन जो नालो बिलाल हबशे आहे बिलाल तू जन्नत हुजूर के जैसी तमाम का भी पान फरमाई मुखा भी नबी पाक जैसी एड़ी जन्नत मुखे कोन थी जेमे बेअदबी हुजे महबूब पुछा मां अग्या जन्नत में वना इया जन्नत मुखे कान चे खपे मुझे महबूब फरमायो बिलाल
इया ना है मां जन्नत में वेंदस कसवा उठणीअ जे मथा चढ़े ओ प्यारा बिलाल मां उठणीअ ते सुवार होंदस उन उठणीअ जी महार उन उठणीअ जे वाग तो बिलाल जे हथ में होंदे वो बिलाल जॾहिं सुवार उठ ते हर चढ़ी हलंदो आ जेको महार खणण वारो होंदो आ वो अॻियां अॻियां हलंदो आ उठ उन जे पुठियां ईंदो आ बिलाल जॾहिं मां जन्नत में वेंदुसि जन्नत में पहिरीं तो बिलाल जा कदम लगंदा उन खां बाद में मां मोहम्मद करीम जा कदम लगंदा। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह। हुजूर जो कुर्ब हुजूर जी मोहब्बत हजरत ज़ैद बिन हारिसा नंढी उम्र जो अञा बालिग कोन गुलाम न आजाद अमीर वालिद जो पुट अगवा थी हिकड़े मुल्क में खपियो उन्हनि वरी बे मुल्क में खपायो उन्हनि वापारियुनि उतां खरीद करे टे मुल्क में खपायो इया विकजंदे खपजंदे 7 रियासतन मां विकजे। मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो उन जमाने में मक्के पाक जे मुज़ाफात में हिकड़ी बाजार उकाशा नाले लगंदे आ हजरत ज़ैद बिन हारिसा अची उन बाजार में खपियो आ मुझा दोस्तो उतां खरीद जे हजरत सैयदा तैयबा ताहिरा अम्मा खदीजतुल कुबरा जे मिल्कियत में आयो आहे। अम्मा खदीजा जी मिल्कियत में आयो ॿिया बि गुलाम ज़ैद बिन हारिसा भी आयो। हेडा ज़ैद जो वालिद हारिसा परेशान अमीरा मुल्को मुल्क तलाश कया गोलैया मानो मुंजा दोस्त बुजुर्गो छड़ैया उन जमाने में 100 रुपया 100 दरम दीनार उन खर्च कया पर ज़ैद बिन हारिसा जी का खबर कान पया। वो जडे हजरत खदीजतुल कुबरा जो निकाह शादी नबी करीम सा थिया त ज़ैद बिन हारिसा के हजरत खदीजतुल कुबरा नबी करीम के तोहफो दिनो वा। मुंजा दोस्त बुजुर्गो हाने ज़ैद बिन हारिसा नबी पाक जो गुलाम मक्के पाक में हलंदो वा ऐ मुंजा दोस्त बुजुर्गो जे मुल्क जो ज़ैद बिन हारिसा रहा को वा उता का मानो आया उन जो ज़ैद के दिठो वा त उन जे हलन मा उन जे जिस्म जे आरकान मा उन जे चेहरे जे वस्फन मा उन के इयो महसूस थियो त यार ही जेको नौजवान अल्लाह न भुलाई दो इयो हारिसा जो वो पुट ज़ैदा जेको अगवा थियो आहे। ओ व्यापारी हा ताजर हा उन्होंने जी निशानी ने वस्पन मा बाबी जो वस्पु पुट मा इंदू आही। कई एड़ा मानू हुंदा जिन सा मानू जो ताल्लुकात होंदो आ पो काफी जमाने का पुट उन जो पुट मिलंदो आहे त मानू उन जे चेहरे मा समझी वेंदो त ही मुके खुदा न बुलाइंदो तुम्हारे उन यार जो पुट। उन्होंने का पूछो बा तू हारिसा तुझो ज़ैद न ले हारिसा जो पुट जी हां मां हारिसा जो पुट आहियां तो के खबर ना है तुझे अम्मा परेशान तुझो बाबू परेशान तुझो भेनरियों रोजानो कांग उडारी दियो आहिन। ओ मुझा प्यारा मुसलमान भा हेडा ज़ैद बिन हारिसा त नबी पाक वट आहे पर हेडा अम्मा परेशान हिन जो बाबू परेशान। ओ मुझा मिठा अल्लाह पाक के मां पे के बच्चन जी जुदाई जा न दिखारे मुझा दोस्त जेको बच्चो मरी वेंदो वा 2 महीननि 2 सालन में उन जो गम विसरे वेंदो वा पर जेको बच्चो अगवा थी वेंदो आहे गुम थी वेंदो वा हर अचण वारो ॾींहुं उन जे मां पे जे लाइ क़यामत आणींदो आहे।
जेको मरी वियो त हिकड़ो सूर चंदो बाबा वफात करे पर जेको अगवा थींदो आ वो रोजानो मां पे के कटी अम्मा सुम्मदे बच्चो याद ईंदो माने खाईंदे मुझे बचड़े अला छा खादो निंड कान ईंदे आ खुशी जो ॾींदो आ मुझा दोस्तो बच्चो याद अचे वेंदो आ हेडा जो हिनन के खबर पया अम्मा जो बच्चो मके पाक में असां ॾिठो आ हुजूर नबी रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वट आहे हजरत ज़ैद बिन हारिसा जो वालिद हारिसा हीरन जवाहिरन जो बोरियों भरे उठन ते खणी नबी करीम जे दरबार में अची पेश थियो अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुझो बचड़ो अमा वट आए सही गुलाम नाए आजादा पर धोखे सा अगवा करे हुनन गुलाम बनाए छड़ियो मुझा महबूबा मां ये हीरा मोती जवाहिर खणी आयो आया जेका कीमत अमा के घुरजे हुआ मुखा वठो मुझो बचड़ो मुझे हवाले कयो हुजूर फरमायो त ज़ैद वेला कम सा अचे तो पैसन जी गाल कर पैसो छा अवां जो बच्चो मां मुस्तफा जी खुली दिल सा इजाजत जे हले तो वठी ऐं मां इयो भी कया तो त ज़ैद मूं वटि नंढो थी आयो हाणे जवान थियो मता मुझो लिहाज करे त हाणे मां पे के ॾिसी मां हुजूर के छड्या मता हुजूर के बुरो लगे तो इन जे करे मां वञा तो पंहिंजे घर ज़ैद हिते हींदो मां मोकल ॾेई थो वञा हले त वठी वञजो ओ मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो मां जे दिल हेॾी थी पई आ बाबे जे अखियुनि में ख़ुशीअ जा लुड़क तरे आया थोरी देर गुज़री आ हज़रत ज़ैद पियो अचे अम्मा जे निगाह पई आहे मुंहिंजा दोस्त अची जलमा डोड़ पाए बचड़े के चुपड़े वया जो भाकर विदया मां अचे रुनिया मां अची रुनिया बाबो भी अचे रुनुआ ज़ैद बिन हारिसा सा पाणन जी मुलाकात चया माइटन जी मुलाकात चे आहे ओ मुंहिंजा दोस्त रोई रोई जने पाण के संभालियो आए तने मां हुंदी आ हजरत ज़ैद के बा में हथ विझे चयाई मुंहिंजा बचड़ा कई साल अची वाल चोखा जुदाई में पुट हल बाकी गालियों घर कंदासे बाकी कचारियों घर कंदासे ओ ज़ैद तोखे वतन जा वण भी याद कंदा आहिन हिक जेड़ा तोखे याद कंदा आहिन पखिन सा तुंजा न्यापा मोकलींदा आहिन ज़ैद हल मुंहिंजा दोस्त हिकड़े मां में मां हथ विधो आ ॿी मां में बाबे हथ विधो आ हिया वठी उठ जे करीब पया वजन बुधायो नबी पाक मोकल दिनिया हुजूर इजाजत दिनिया जदे उठ जे करीब पहुतो वा तदे हजरत ज़ैद बिन हारिसा फरमायो अम्मा मुके तू भी मिठिया मुजी मां आहे मुके बाबो भी मिठो वा मुजो वालदा पर अल्लाह पाक जो कसम मुके अवा मां पे पंजे भार भेनरल पंजे खानदान ऐं कुटुंब खां आमना जो लाल वधीक मिठो आहे मां अवां के त छॾे तो सघां पर महबूब के नथो छॾे हालांकि पंजो वतन पंजे बच्चा पंजो घर पंजा मां पे ॾिसो न मक्को ऐं मदीनो केॾो मुक़द्दस मक़ाम जे जला माण्हू रोई रोई दुआऊं पर जेकॾहिं 2 महीना 3 महीना हज ते लगी वेंदा जॾहिं हज जा अहकाम पूरा थींदा आहिनि तॾहिं खुद ब खुद पंहिंजो वतन याद ईंदो पो जेकॾहिं इत्तेफाक सां का हूं त माण्हू चवंदो सॼी ज़िंदगी मदीने मके में गुज़रे फ्लाइट लेट थींदी आ त उहा हिकड़ी रात भी माण्हू जे मथां गरी पवंदी आ
तो पंजे वतन वना पंजे मुल्क वना पंजे अबानन दे वना पो जडे हिते पहुचंदा पो त जडे महबूब जो शहर याद ईंदो त पो त वरी दाऊ कंदा त छो छडे आयो आहियां पर पंजन जी मोहब्बत अल्लाह तबारक व तआला हर इंसान जे दिल में रखी है पंजे वतन जी मोहब्बत ईमान जो हिस्सो करार दिनला पर हजरत ज़ैद बिन हारिसा चयो मां मुके तू भी मिठी आ बाबो भी मिठो आ पर अल्लाह जो कसम मुके अवा सबिन का आमना जो लाल वधीक मिठो हबीब जो एड़ो कुर्ब एडी मोहब्बत मदीने वाले मीर जी जेको हबीब जे कुर्ब में आयो ओ मुंजा दोस्तों महबूबन करीमन जे मोहब्बत जो शिकार थी वयो बहरहाल मां पे अर्ज कयो यो यहूदिया हुजूर के अर्ज कया सोना मां यहूदी आया मस्जिद जे दरवाजे ते भी करे तो महबूब जो चेहरो मुबारक ॾिसंदो आया जॾहिं तुंहिंजो दीदार कंदो आया रात सुकून सां गुज़रंदी आ पोइ सुबुह मां वरी मालिक आहे जॾहिं झंग ॾे वेंदो आया तब तुंहिंजो दीदार करे वेंदो आया मुंहिंजो ॾींहुं सुठो गुज़रंदो आ हुज़ूर फरमायो अगर तोखे मुंहिंजे चेहरे पाक सां एॾी मोहब्बत आ त पोइ कलमो पढ़े ईमान आण तोखे सुबुह शाम मां मुस्तफा जो दीदार थींदो हींअर तो लिकी लिकी पियो करी कलमो पढ़ंदे पोइ तोखे दू बदू मुंहिंजी ज़ियारत थी मुंहिंजी महफ़िल में वेंदे खबर है हुजूर के छा चई या रसूल अल्लाह ओ मुंहिंजी दिल भी चवे थी मां कलमो पढ़ा पर इस्लाम में जेका 5 वक्त जी ये नमाज आ ना ये माखा न पढ़ नमाज मुखा न पढ़ जे नमाज जी इजाजत दियो त मां कलमो नमाज जी माफी दियो त मां कलमो अदा नमाज फर्ज रब पाक कया 700 मर्तबा कमो पेश कुरान करीम में अल्लाह पाक नमाज जो हुक्म फरमायो हुजूर ने किए कोन चो बाबा नमाज त फर्ज आ वडे का वडो पीर वडे का वडो मोजा दोस्त बुजुर्गो आलिम पर 1000 आलिम 1000 पीर एकड़े पासे थिन को गैर मुस्लिम चवे आए पीरो आए मौलवियो औ कलमो पढ़ा तो तवा 1000 मौलवी 1000 पीर पान में मिली करे मुता एकड़ी नमाज माफ करो न माफ करा सका बाबा कलमो पढ़ न पढ़ तुझी मर्जी आ नमाज जो सो दीन जो सुतूना मना काम फकद कामुद्दीन मन तरकहा फकद हदमुद्दीन ये इस्लाम जी जेका बिल्डिंग जेका इमारत आ उन जो सुतूना नमाज नमाजी माफी काने पर हुजूर ये कौन फरमाए पान फरमाए तो सफा ये न कर कुछ कोशिश तू कर कुछ करम मां मोहम्मद तो फरमाया कम के ठाई हुजूर के अर्ज के सोना पो अमा चौथा तपो मां बन नमाज़ो पढ़ंदस ज़ोहर ऐं असर जी नमाज हुजूर फरमायो अना बे कोशिश कर अर्ज कई या रसूल अल्लाह पो मां 3 नमाज़ो बस इन का वधीक मुका कान पढ़बियो मुझे हबीब फरमायो बस ठीका करीबा उन हथ मिलायो नबी पाक कलमो पढ़ायो घर रवानो थी वयो बे दिहाड़े आयो ज़ोहर जी नमाज नबी पाक जे पुछो पढ़िया असर जी नमाज बे हुजूर पाक जे पुछा पढ़िया पर चूके ज़ोहर ऐं असर जी नमाज ये सिरी नमाज़ो आहिन इन में बुलंद आवाज़ सां क़िरात कान कबिया अल्लाह अल्लाह जॾहिं मगरिब नमाज जो टाइम आयो जॾहिं नबियुनि जो इमाम अचे मस्जिद नबवी जे मुसल्ले ते बैठो वा ए उहो इमाम जो जॾहिं मेराज जे रात मस्जिद अक्सा में 1,24,000 कमो पेश अंबिया मुरसलीन आया जॾहिं अज़ान
जान दिनी वई मुसल्लो विछायल हजरत आदम अलैहिस्सलाम पियो सोचे अजे जाए नमाज मुखे मिलंदे अजे नबिन जी इमामत मुखे मिलंदे मां अबुल बशर आया हजरत नूह अलैहिस्सलाम पियो सोचे अजे इमामत मुखे मिलंदे मां 950 साल अल्लाह पाक जे दीन जी खिदमत कया हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम पियो सोचे मां अबुल अंबिया आया अज मुसल्लो मुखे मिलंदो पर हजरत जिब्रील अमीन आयो मुझे महबूब के मां में हथ विझे अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह रब तो फरमाए अमा आया त सब का आखिर में आयो पर शान अमा जो सब का मथे आहे ऐ मदीने जा मीर अज बिस्मिल्लाह पढ़ी करे रब तो फरमाए मस्जिद अक्सा जे मुसल्लो संभाल नबिन जी इमामत फरमा ता तमा रब्बुल आलमीन अवा के खातिमुल अवा के इमामुल अंबिया जो ताज पाराया 1,24,000 कमो पेश अंबिया मुरसलीन के तुझे मुझे मुस्तफा जे नमाज पढ़ाई वो हबीब जो मुसल्ले ते बीठो नबी पाक किरत फरमाए टन नमाज़न जो मुआयदो करे अचण वारो गुलाम पुठा बीठो वा जिया जो नबी पाक जे तिलावत खत्म थे महबूब ने सलाम फेरे नमाज पूरी कई यो उठे बीठो अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ये त 5 नमाजों आहिल पर जे 50 नमाजों हुजो तब अवा जो गुलाम पढ़ण ला तैयार आहे खबर आ हुजूर चा फरमाए वो तुझी मर्जी 5 पढ़े त तुझी मर्जी आ बाकी तोते फर्ज 5 ना आहिनि तोते फर्ज 3 आहे ब पढ़ंदे त तोखे सवाब मिलंदो जे न पढ़ंदे त इन बिन जे बारे में सिर्फ तोखा रब न पुछंदो बियन जे ला तुझे मुझे ला 5 आहिनि उन असाबी जे ला हुजूर फरमायो जे 2 नमाज़ों पढ़ंदे त तोखे सवाब मिलंदो जे न पढ़ंदे त रब पाक इन बिन जे बारे में तोखा सवाल कोन कंदो छो त मुंहिंजी ज़बान में तुझे ला 3 नमाज़न जो लफ्ज़ अदा थी वियो मां मुस्तफा जे मर्ज़ी अल्लाह पाक रखंदो आ ओ मुझा प्यारा दोस्तो महबूबन करीमन उन यहूदी के फरमायो मां सिर्फ नबी रसूल नाया मां अल्लाह पाक जो हबीब आया यहूदी चो सोना मुझो हिकड़ो सिंपल सवाल असी चौथा तवा नबी कोन हुजूर फरमायो वजह जिसी अवा का अग में जेके भी नबी आया जडे कौम उन जी नाफरमानी कई ओवे नबी नाराज थींदा वा बद दुआयूं दींदा हा आसमानी अजाब अची हजरत मूसा अलैहि सलाम जी कौम ते अजाब आयो लूत अलैहि सलाम जी कौम ते अजाब आयो नूह अलैहि सलाम जी कौम ते अजाब आयो कौम नाफरमानी के अल्लाह पाक का दुआ करो अजाब अची अवा सा असा घट कोन कई अवा जे रस्तन ते कंडा अवा जे मथा गरम पानी हारिया पिया अवा जे नमाज़ो पढ़ो पिया त उठन जो ओछरियूं अवा जे मथा रखियूं वयूं अवा कदे बद दुआ कोन दिनी छो जे अवा नबी हुजो आ त बद दुआ दियो हा अजाब अची वने अवा नबी ना आयो मुझे माबू फरमायो यहूदी इए ना आए बिया सरप नबी हा मां मदीने जो मीर नबी रसूल भी आया ए मुखे अल्लाह तबारक व तआला रहमतुल लिल आलमीन भी बनाई मां रहमतुल लिल आलमीन है यहूदी वरी अग्या गाल के जी साईं पो मुजो अन्या एक सवाल मूसा अलैहि सलाम जे कौम के
जे मूसा अलैहिस्सलाम जी कौम नाफरमानी करे उन्हनि ते अल्लाह पाक अज़ाब पियो करे। नूह अलैहिस्सलाम जी कौम नाफरमानी करे अल्लाह पाक उन्हनि ते अज़ाब पियो करे। हज़रत लूत अलैहिस्सलाम जी कौम नाफरमानी करे अल्लाह पाक उन्हनि ते अज़ाब पियो करे। वो अमा चौथा मां अल्लाह जो महबूब आहियां खणी अमा रहमतुल लिल आलमीन आयो पर रब पाक असां ते अज़ाब छो नथो करे। असां जे मचा सां जूं शक्लूं तब्दील छो नथो करे। मुझे महबूब करीम आसमान दे निहारियो अल्लाह पाक जिब्रील के हिया आयत दे मोकलो जिब्रील वञ मुझे हबीब के अर्ज कर सोना रब तो फरमाए मा कान अल्लाह ले युअज़िबहुम व अंत फीहिम। ऐ मुझा प्यारा महबूब यो मां रब जो शान ना है जो उन कौम ते मां अज़ाब कया जे कौम में मुझा महबूब अमी मौजूद आयो। अज भी आसमानी अज़ाब कोन थो अचे। इहो इन गाल जो दलील त नबीन जो सरदार आमना जो लाल अज भी असां जे अंदर मौजूद। वरना जे केड़ो गुनाह जो कम जेको तू मां न प्या कई। अल्लाह पाक मड़ी महबूब जे करे पर्दो रखियो। मानन जी नजर में सबको हाजी साहब लोग पे आऊं पो पटको बजो ताजा वाइज करा पे पर मां छाए उन जी तो मुखे खबर तमाम मानन जे मुंह में सुभान अल्लाह नेक भी आयो नमाजी पे आयो हलो पे पर अवा बजाते खुद छायो तुजो पैजो अमल छाए उन जी तो खबर तोखे होती त तुजी मुजी अकेला की होंदी आ। चोरी असा में बदमाशी असा में हराम खोरी असा में मुझा दोस्तों बुजुर्गो शराब नोशी असा में हर बुराई अज तवां सा करे रया आहियूं पर उन जे बावजूद भी आसमानी अजाब कोन थो अचे शक्लों तब्दील कोन थो थियन। इहो इन गाल जो दलील आ त मुझो मदीने जो मीर अज भी तवां सा जे अंदर मौजूदा। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमाए तो महबूब एड़ो तो मौजूदा जो हर रोज उम्मत जी रिपोर्ट हुजूर जी दरबार में पेश थी। हर रोज या रसूल अल्लाह अज तवां जे हिन उम्मत ही कम हिन ही कयो हुन हु कयो सब तुंजी मुजी रिपोर्ट हुजूर जे दरबार में वञे थी। मुसलमान बा जिंदगी बेबका जिंदगी जेको नी गुजरे पियो वो तोखे मुखे मौत ए कब्र जे करीब कंदो पियो। बड़ा ताकत वारा वडा शहसवार वडा मोजा दोस्तों बुजुर्गो हिम्मत वारा पैसे वारा दुनिया वारा दौलत वारा आया न दुनिया उन्हनि के बचाए सगी न दौलत उन्हनि के बचाए सगी न पैसो उन्हनि के बचाए सगियो न मुझा दोस्त को हुन जो पावर हुन के बचाए सगियो। जने वक्त इंदो एक लम्हो भी अग्या पुछा न थींदो मुझा दोस्त उन वक्त का पेरी अल्लाह पाक तो के जिंदगी दिनी आ तने जिंदगी जो कदर इन जिंदगी जो कदर कर। कम से कम 5 वक्त जी नमाज पढ़ मुसलमान। नमाज इस्लाम जो अहम रुकना यकीनन तुंजी मुझी नमाज असहाबन वारी कोने तुंजी मुझी नमाज औलियाए कामिलीन वारी ना है। तुंजी मुझी नमाज केड़ी आ बीठा नमाज में तो ख्याल खेटन और माल में हो पर जेको अल्लाह जे हुक्म जी तामील कंदो आ सर झुकाईंदो आ मुझो रब उन ते राजी थी। अल्लाह पाक उन ते रब पाक के इबादत जी जरूरत ना है। रब पाक दिसंदो आ त मुझो हुक्म मने थो या न।
शैतान आबिद भी हो, जाहिद भी हो, वडो मौलवी हो, मलाइकन के पढ़ाईंदो हो, पर रब आजमाइश त आदम अलैहिस्सलाम के सजदो कयो। अल्लाह पाक के अर्ज के मौला जडे का मुके खलकियो आ तोखे सजदो कयो, अज भी तोखे कंदुस पर बे के न कंदुस। अल्लाह तबारक व तआला फरमाए बदबख्त मुके तुंजी इबादत जी जरूरत नाए, तो वट मुझे हुक्म जी अहमियत नाए, मां तुंजी इबादत के छा कयां। यो अल्लाह पाक जो हुक्म एक मर्तबा न ब मर्तबा न 700 दफा कुरान में चई, तो रोजानु 4 मर्तबा मस्जिद जो मौज़न तो के सदक हय्या अल सलाह, हय्या अल सलाह, हय्या अल फलाह, हय्या अल फलाह। यो बज़ाहिर आवाज मौज़न जो होंदो वा, पैगाम रब्बुल आलमीन जो होंदो वा। अल्लाह पाक तो के घुराइंदो वा, रब तो के सदाइंदो वा। असा मुसलमान आजान बुधण जे ला तैयार कोन। मुसलमान बा 5 वक्त जी नमाज पढ़, अल्लाह वारन जी दामन सा वाबस्ता रहो, नेक सालेह बानन जी सोबत में रहो। जमानो डाडो मुश्किला, कई फितना, कई चक्कर, कई मुझा दोस्त बुजुर्गो सिस्टम हलल पया। मुसलमानन जे दिलनि मां अल्लाह उन जे महबूब जी मोहब्बत कढण जे ला अल्लाह जे के कामिल वली जी दामन सां वापस था ऐं उन सां पंहिंजो नीह लगा जिनजी पहुच हुजूर ताईं हुजे। हाँ, जेको वसीलो हुजे, खाली पतीलो न हुजे। हाँ, पतीले मां कुछ न थींदो, वसीलो हुजे जेको तो के अल्लाह अल्लाह जे महबूब सां मिलाए। हज़रत सखी से पीर पठान रहमतुल्लाह अलैह बुधो तो सखी शाह सुलेमान पौसवी रहमतुल्लाह अलैह उन वट एकड़ो पठान आयो, अर्ज के क़िबला ऐं सजी दुनिया हलियो आया, पर को मुखे कामिल नजर कोन है। हाने तो वट आयो आया, भला मुझो को हिस्सो तो वट आहे या न। पान फरमाई सुठो थियो अची वे, अफगानिस्तान का आयो हो पठान, अचण वारो भी पठान हो। फरमायो सुठो तो अची वे, असां त तुंहिंजो हिस्सो कॾे का रखियो वेठा हां। आयो आहे तो के ॾियूं था, पर हिकड़ी गाल बुधा, जल्दी वठंदे या आस्ता आस्ता वठंदे। अर्ज के सोना मुके जल्दी मुझो हिस्सो ॾियो। साईं फरमायो न बर्दाश्त करे सघंदे, जैसे मां बर्दाश्त करे वेंदुसि। पान फरमायो तो खां बर्दाश्त कोन थींदो, जैसे मां करे वेंदुसि। अल्लाह वारे उन जो हथ पकड़े फरमायो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐ हजरत पीर पठान सके शाह सुलेमान तो सवे उन फकीर ते जे फकीर जी दिल ते हिय जो नजर विधिया। फकीर इया पियो तड़पे जिया मच्छी पानी खां बाहर तड़पंदे आहे। हिया बुल ॾींदे जंपनी दे टपंदे टपंदे पासे में पानी जो तलाह हुआ वञी उन तलाह में किरियो। जिया जो फकीर तला में वियो तो न पानी में जोश अची वियो। जिया पतीले में गरम पानी टहकंदो वा, इया पूरे तलाह जो पानी टहके रहियो आहे। फकीरन के बाहर कढियो, दम परवास। साईं फरमायो मूं हिनखे चयो हो त तूं बर्दाश्त कोन करे सघंदे,
पर फकीर जो दम परवास थी उनके गुस्ल कफन दियो मुंजा दोस्त वो दरिया में जे में वो फकीर किरो एकड़ो पखी वी को झिरकी वी का नंढड़ो को परंदो हो उन अची उन तला मां ये पानी जी चोंब भरी तो उन जे मथा बहाल तारी थी वजह तारी ची वई वो पके पे तड़पे पयो मुंजा दोस्त बुजुर्गो पान के संभालियो आ पके उडरी वनी हिकड़े मस्जिद शरीफ जे मीनारे ते पके वेठो वा उन पखिन का बिरादरी विसरी वया पखिन जो पाड़ो विसरी वयो वा मुंजा दोस्त मालिक जी मोहब्बत में मस्त वेठो वा अचानक अजान जो टाइम थियो वा जडे मस्जिद मां अल्लाह अकबर जे सदा बुलंद थिया तहन पखीअ ते वरी भी वजद तारे ते आहे कलमो फकीर अगे बे पढ़ंदो हो पर मुंजा दोस्त जेको कामिल मुर्शिद कलमो पढ़ाईंदो आ उन कलमे जी बरकत ही पी होंदे आहे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक तवा असा के सालिहीन जो सोबती बनाई असा के न के बुजुर्ग सा असा जी निस्बत के न के खानका सा वाबस्तगी आहे पर मां तो के अर्ज कंदस सरफ वाबस्तगी न जेको उन खानका शरीफ ता तो के सबक मिले तो उन ते अमल करे पंज वक्त जी नमाज मुराकबे जो एहतमाम कयो सही फरमान टे लगे दुआ करंदासी छा प्रोग्राम जेको वैस हथ मथे खणी जेको भजे सो जोर सा सुभान अल्लाह बिन मनकबतन जी फरमाशा पो इंशाअल्लाह उनका पुठा दुआ ता मुंजा पीरन जा पीर करवार दस्तगीर नाए बगदाद कर है मुझा पीरन जा पीर करवार दस्तगीर नाए परे बगदाद कर नजर मिठा मीर नाए परे बगदाद कर नजर मिठा मीर है मुश्किल में मिठा केर बियो ईंदो दिल के दिल जा केर बियो ॾींदो मुश्किल में मिठा केर बियो ईंदो दिल के दिल जा केर बियो ॾींदो भरे मुबारक पेर मुंजा पीरन जा पीर करवार दस्तगीर नाए परे बगदाद कर नजर मिठा मीर है हसन हुसैन जो प्यारो आहे मुरीदन जो मिठा सहारो आहे हसन हुसैन जो प्यारो आहे मुरीदन जो मिठा सहारो आहे आही औलाद अली शेर करवार दस्तगीर नाए परे बगदाद कर नजर मिठा मीर मुझा पीरन जा पीर करवार दस्तगीर नाए परे बगदाद कर नजर मिठा मीर मुझे मोमिन फकीरानी अम्मा है मुझो पाड़ो छदी पर सियाणी अम्मा वो मुझी मोमिन फकीरानी अम्मा है मुझो पाड़ो छदी पर सियाणी अम्मा वो मुझी मोमिन ओ हलो बाहर जे बट दिया वञा चवी पैन आयो मुझ
मुझो बचड़ो अना जेके जी जल तो मुझा अंगल मना ओ हर याद पिया चम हाने अम्मा वो मुझी मोमिन आए फकीरानी अम्मा है मुझो पाड़ो छदी पर सियाणी अम्मा वो मुझी मोमिन आए ओ पाले दुखन ले कये चार जी जल इनन दुखन दिसण ले इनन सुरन सहण ले ओ दिन प्यार जी जल पाले दुखन ले कये प्यार जी जल थे दुखन ले कये प्यार जी जल तो खापो अजीजन कयो अलविदायो तो खापो अजीजन कयो अलविदायो जोड़ी वाल आई ब्या करे ब्या जुदायो नाहे रब का समा को नाहे रब का समा को मुझो यार जी जल पाले दुखन ले कये प्यार जी जल थे दुखन ले कये प्यार जी जल इनन दुखन दिसण ले इनन सुरन सहण ले दिन प्यार जी जल पाले दुखन ले कये प्यार जी जल